जो न हिन मुंहिंजे वॉइस के तमाम ग्रुपन में मुख़्तलिफ़ दोस्तन ने भी मोकिलियो ऐं दोस्तन के पाबंद बणायो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। लाड़काणो अवामी इत्तेहाद जे तमाम साथियुनि खे बिलख़ुसूस शहर लाड़काणे मां इलेक्शन विढ़ंदड़ तमाम उम्मीदवारनि, चेयरमैन, वाइस चेयरमैन, जनरल काउंसिल जे उम्मीदवारनि सभिनी खे गुज़ारिश आहे त सुभाणे शाम जो वक़्त जी पाबंदी सां ठीक 4 बजे VIP रोड DC ऑफिस इलेक्शन कमीशन ज़िले लाड़काणे जे ऑफिस जे ॿाहिरां धांधली ज़दा इंतिखाबात, बदमाशी ज़दा इंतिखाबात जे ख़िलाफ़ हिकु तमामु वॾो एहतिजाजी मुज़ाहिरो थी रहियो आहे, जंहिंमें बा मुअज़्ज़म अली ख़ान अब्बासी साहब, JUI सिंध सेक्रेटरी जनरल बा राशिद महमूद सुमरो साहब ऐं बाक़ी काफ़ी अॻवान डॉक्टर सफदर अली अब्बासी साहब शरीक थींदा। तमाम साथी भरपूर अंदाज़ में हाणे का मुहिम हलाइनि, पंहिंजनि कारकुननि खे, वोटरनि खे, सपोर्टरनि खे, मोहबत कंदड़नि खे उन प्रोग्राम में ज़रूरु शरीक थियनि। असां सिर्फ़ वोट खां पोइ हथ ते रखी ख़ामोशी सां न वेहंदासीं, बल्कि पंहिंजे वोट चोरी जे ख़िलाफ़ भरपूर तहरीक हलाईंदासीं, आवाज़ बणजंदासीं ताकि असां पंहिंजे वोट जो तहफ़ुज़ करे सघूं। मां उम्मीद कयां थो त सुभाणे साथी भरपूर अंदाज़ में शरीक थींदा ऐं सिर्फ़